अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था सूबो दौरे खां ज़हूर हुसैन जामड़ो जे मुताबिक़। सूबो दौरो शहर जे समाजी वर्कर एहतजाज कंदे चयो त सेबको रानीपुर पारां सूबो दौरो में अणएलानियल लोड शेडिंग ऐं वाधू बिलनि जे आज़ार सबबि मूं पंहिंजे घर में 5 केवी जो सोलर प्लांट हणायो आहे। बिजली जो बिल क्लियर कराए मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सेबको सब डिवीज़न ऑफिसर रानीपुर में 3 दफ़ा दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि त मुंहिंजो बिजली जो बिल बंदि कयो ऐं मीटर ख़तमु कयो। अहिड़ियूं रिसीव थियल दरख़्वास्तूं ऐं सेबको पारां मूंखे लिखत में रिपोर्ट पिणु ठाहे ॾिनी आहे त वाक़ई मुंहिंजे घर में सोलर प्लांट लॻल आहे ऐं मुंहिंजो बिजली जो कनेक्शन पिणु कटियल हुअण बावजूदि सेबको रानीपुर पारां मूं ॾांहुं डेडिकेशन हणी बिजली बिल जारी कया विया आहिनि। मूं अहिड़ी ज़्यादती ख़िलाफ़ वफ़ाक़ी मुहतसिब आला सखर में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। मुहतसिब आला इंजीनियर सेबको रानीपुर ऐं SDO रानीपुर खे 3 मार्च ते तलब कयो आहे। मुतासिर चयो त मां दिलि जो मरीज़ आहियां ऐं मुंहिंजो एंजियोग्राफी थियल आहे। मूंखे बिला जवाज़ टेंशन ॾियण लाइ कूड़ा बोग्स डेडिकेशन वारा बिल उमाणिया पिया वञनि था। अगर मुंहिंजी हयाती खे को बि नुक़सानु थियो त उन जो ज़िम्मेवार इंजीनियर सेबको रानीपुर, SDO लाइन सुपरीडेंट सूबो देरो, मीटर सुपरवाइज़र, कंप्यूटर ऑपरेटर सेबको सब डिवीज़न रानीपुर मथां दाख़िल कयो वञे। मां वज़ीर आज़म पाकिस्तान फेडरल मिनिस्टर सेबको चीफ सखर खे अपील थो करियां त सेबको रानीपुर जे अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी मूं ॾांहुं नाजाइज़ कूड़ा डेडिकेशन बिजली बिल ख़तमु करे इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कंदुसि। बाबा मुझो नालो गुलाम शबीर चन्नू आहे। मां वेठो सोबेंद्र में मसइलो आहे वापदारनि जो बिजली वारनि जो एच बिल बि खणी वियासीं। बाबा असां सोलर प्लांट हणायो आहे 10 महीने जी इहा ॻाल्हि आहे त उनखे दरख़्वास्त उन्हनि ॾिसी करे नी कापी वरी 10 खां 11 महीने जो बिल आयो आहे। वरी उहो खणी वियासीं, वरी उन लाइ दरख़्वास्त वरी उहा ॾिसी कापी ॾिनी अथनि। वरी साईं एच साहिब जेको आहे मां 3 ॾींहंनि खां पोइ अचां थो त उहा बि कापी ॾिनी अथनि त मीटर में बाबा कुल पैंटियूं हलियूं आहिनि या यूट्यूब हलियो आहे। वरी उन खां पोइ वरी दरख़्वास्त खणी विया आहियूं। दरख़्वास्त खणी आहिनि मुस्तफ़ा खे मीटर वीटर खे घुरायो आहे त उहा छा मसइलो आहे हिन गुलाम शबीर जो। हुनखे कुझु बि कयो असांखे ॾिनई, वरी असां उहो खणी कापी खणी विया आहियूं जेको आहे इंजीनियर साहिब ॾे खणी विया त हिननि 60% सां असांखे लिखी ॾिनो आहे त हाणे जमा करायो। छो असां जमा करायूं? असांजे यानी यूनिट ई मीटर में कोन थो बीहे त असां छो भरायूं? असां चऊं था कनेक्शन कटियो त असां उहो जॾहिं असांखे 3000 रुपया ठाहे ॾिनो उहो जमा करायो तार लाहे मीटर जो उठलाए विया आहिनि त मीटर खे सीधे न कयो अथनि।